नाज़रीन, रोहड़ीअ वेझो उमराणी ऐं शेखपुरनि में झेड़े दौरान जवाबदारनि खंजर हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सैफुल्लाह बलोच। जी सैफुल्लाह, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, रोहड़ी वेझो ॻोठ टंडो पारा पटनी थाणे जी हद में घर जी मामूली ॻाल्हि तां नालीअ जे नेकर तां शेख बिरादरी ऐं उमर बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ग़ुलाम नबी पुट सुलेमान शेख उमिरि अॼुकल्ह 50-51 ॿुधाई वञे थी, उमर बिरादरीअ जे बासर खंजर जा वार करे क़त्ल करे छॾियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो। ईदी रज़ाकारनि बर वक़्तु पहुची करे लाश खे तहवील में वठी करे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं पोस्टमार्टम बाद ज़रूरी कार्रवाई बाद मड़ाए वारसनि हवाले कयो। त आख़िरी इतलाह ताईं उमर बिरादरी जे हिकु जवाबदार जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जेको आहे वधीक जांच हले थी पई। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो हलां त उते टंडो बोरा में उते बासर उमराणी जो उते जेको आहे कंट्रोल आहे, इन करे हुननि जेको आहे इहो जवाबदार धुर जेको आहे शेख बिरादरी जे जेको आहे हमरा क़त्ल कयो। वधीक जेको आहे शेख बिरादरी जे जेके बिरादरी जे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं ऐं असांजे भाउ खे असांजे साम्हूं क़त्ल कयूं, असां हुन खां विड़ी न सघंदा, हुनखे जदीद हथियार हुजण जे करे असां बेवस थियासीं। असां बर वक़्तु पटनी थाणे ते इतलाह ॾेई करे जे जेका पुलिस कार्रवाई करे कीअं गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच हले थी पई। जी सैफुल्लाह जी महिरबानी।